अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में डिग्रीअ में पाकिस्तान जो 76वां योम आज़ादी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। स्कूल जा ॿार झंडियूं हथनि में खणी ऐं बेच लॻाए ॾाढा ख़ुशि नज़र अची रहिया हुआ। हर तरफ़ पाकिस्तान जिंदाबाद जा नारा गूंजण लॻा। परचम कुशाई की तकरीब सुबह जो 8 बजे थी। स्कूल के ॿारनि मिली नगमा तकरीबूं ऐं टेबलो पेश कया। इन्हीं मौके ते स्कूल जी एडमिनिस्ट्रेस मोहतरमा आसमा सरदार साहिबा चयो त हीअ ॾींहुं यादि रखण ऐं सहाराइण जो ॾींहुं आहे। इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजे ॿारनि में नंढी